इन छंद में तुलसीदास बाबा चवन प्या कि कनक कोटि विचित्र मणि कृत सुंदरा यतना घना चौहट हट सुभट विधि चारुपुर बहु विधि घना गजबाजी खच्चर निकर पदचर रथ बरुधन ही को गने बहुरूप निसीचर जूथ अतिबल सेन वर्णत नहीं बने। अर्थात हनुमान जी जे मुखार विदसा यो चवन प्या तुलसीदास बाबा की विचित्र घणनी विचित्र तरह जी मड़ियुनि सां जड़ो पियो आहे, जड़ित आहे। सोने जो परकोटो यानी कि सोने जी चार दीवारियुनि सां घिरियल आहे। उन्हनि जे अंदर घणनी प्रकार जा सुंदर सुंदर भवन आहिनि, सुशोभित थियल घर आहिनि। चौराहे ते बाजार ते सुंदर मार्ग ऐं गलियूं भी आहिनि, सुंदर नगर आहे, घणनी प्रकार सां सजियल आहे। हाथी भी आहे, घोड़ो भी आहे, खच्चरनि जो समूह भी आहे ऐं पैदल हलंदड़ राक्षस ऐं राक्षसनियूं भी उते आहिनि ऐं रथ एतिरा सारा उते रथ आहिनि जिन्हनि जो जिन्हनि जो जेको समूह आहे रथनि जो, उन्हनि खे त हनुमान जी भी घणे परेशान थी विया आहिनि। एतिरी विशाल सेना जो मालिक आहे रावण, लंका नरेश रावण, जिन्हनि जा अनेको रूपनि सां सजल राक्षसनि जा दल आहिनि उते ऐं अत्यंत ही बलवती सेना, अत्यंत ही विशाल सेना अहिड़ी आहे रावण जी जेकी हनुमान जी सां भी वर्णन करते नथी ठहे, यानी कि हनुमान जी भी वर्णन करे करे परेशान थी विया आहिनि। अॻियां चवनि था तुलसीदास बाबा कि हनुमान जी मथे पर्वत शिखर ते जेको बॉर्डर हो लंका जो, उते हिकिड़ो पर्वत शिखर हो, उते चढ़ी वेठा आहिनि हनुमान जी ऐं उते चढ़े लंका, उते चढ़ी करे लंका नगरी जे अंदर जो निरीक्षण करे रहिया आहिनि ऐं ॾिसनि पिया कि चारनि तरफन सां दसन दहन दिशाउनि सां सोने जा कंगूरा उते ठहियल आहिनि, यानी कि किला ठहियल आहिनि, सुंदर सुंदर घर आहिनि, गलियूं आहिनि, चौराहा आहिनि, बाजार आहे। हुते राक्षस भी आहिनि त राक्षसनियूं भी आहिनि, घणनी वीर बलवान पहलवान आदि 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 खां वठी करे अनंत ताणी घणनी तरीके जी सजावट जो सामान भी होती आहे ऐं डिजानण जी भी सजी व्यवस्था करे रखी आहे रावण। घणे ही बारीकी सां हनुमान जी दुश्मन देश जे यानी कि लंका जी नगरी जो निरीक्षण पंहिंजी सूक्ष्म दृष्टि सां करे रहिया आहिनि कि कहिड़ी व्यवस्था आहे। कल को राम जी ईंदा हिते युद्ध के लड़ण जे लाइ त ही जानकारियूं ॾाढे कम अचण वारियूं आहिनि। चओ श्री राम, जपो हनुमान, चओ श्री